जी अॼु सुबुह खां तक़रीबन 12 बजे खां वठी कराची में जेका मुसलसल मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बूंदाबांदी शुरू हुई ऐं उन खां पोइ हिन महिल गुज़िरियल 15-20 मिंटनि खां कराची में तमामु तेज़ बरसाति आहे। कराची जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा मलीर कैंट ऐं उन सां गॾो गॾु सदर आहे चंडीगढ़ रोड ऐं उन खां अलावा जेके ॿिया सरजाणी वारा इलाइक़ा आहिनि उते मुसलसल तेज़ बरसाति 15 मिंटनि खां जारी आहे। हींअर असां तव्हांखे कराची शहर फैसल जा मंज़र ॾेखारियूं पिया। मुंहिंजे पोयां जेकॾहिं कैमरामैन तव्हांखे ॾेखारे त रोड ते पाणी जमा थी वियो आहे। उन खां पोइ जेके गाॾियूं अचनि पियूं हूअं ई त आचर जो ॾींहुं आहे, रोडनि ते रश घटि आहे, पर रोडनि ते जेको पाणी आहे मुसलसल बरसाति सबबु उहो तमामु घणो थी वियो आहे, तमामु घणो थी वियो आहे। उन खां पोइ जेके गाॾियूं अचनि पियूं जेकॾहिं मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे गाॾियुनि वारनि खे ज़रूरत पए थी त उहो गाॾियुनि जूं लाइटूं ॿारनि पिया ऐं रोडनि ते पाणी जमो थियणु शुरू थी वियो आहे। ऐं इन हवाले सां जेकॾहिं इंतिज़ामिया पारां अञा ताईं बि जेके बि हिन महिल ताईं बरसातूं पयूं आहिनि उन ताईं इंतिज़ामिया पारां को बि सुठो किरदारु अदा न कयो वियो आहे त जीअं हिन नेकाल सिस्टम खे वधीक बहितर कजे ऐं माण्हू आसानी सां पंहिंजे घरनि ताईं पहुची सघनि। जी।